पाकिस्तान पीपल्स पार्टी के बानी कायदे अवाम शहीद जुल्फ़कार अली भुट्टो के 95वीं सालगिरह के मौके ते गढ़ी खुदा बख्श भुट्टो में मज़ार के आहत अंदर पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले लाड़काने तरफा कुरान खानी जो बंदोबस्त किया वियो हुयो। इन वक्त उते तमाम वडे अंग में जियाला अगवान ऐं कारकुन मौजूद आहिनि। अचो त उते मौजूद कारकुननि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हू शहीद जुल्फ़कार भुट्टे खे कीअं यादि कनि था। ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब जेको हुयो उन जी 95 जेका सालगिरह आहे उन जी शख़्सियत जेका ॾाढी वॾी हुई, उहो विजनरी हुयो, उहो वॾो ऑरेटर हो, उहो जेको आहे फोर्थ साइड जेको ॾिसंदो हो सियासत खे जेको आहे अॻिते छा थो पियो थिए, उन जेको आहे पंहिंजे मुल्क खे जेको आहे ॾाढो मथे खणी वियो, जेको आहे थर्ड वर्ल्ड जो जेको लीडर थियो ऐं उन ई बुनियाद ते जेको आहे त हिन खे जेको आहे शहीद कयो वियो। हिन जेको आहे तक़रीबन 5 सालनि में जेके उहे इनकलाब कया जेके अञा ताईं जेके आहिनि पाकिस्तान में कंहिं बि उहे इनकलाब न आंदा आहिनि। सो पाकिस्तान जेको जुल्फ़कार अली भुट्टो साहिबु जेको हो, जेको चोथों जेको आहे सदर हो पाकिस्तान जो, ऐं उन जेको आहे हिन पाकिस्तान में जेके उहे रिफॉर्म्स आंदा ऐं माण्हुनि जे ग़रीब माण्हुनि खे जेको आहे आवाज़ ॾिनई ऐं उन जी सोच खे बदिलायईं। भुट्टे साहिब जी जेका लेगेसी खे जेको आहे चेयरमैन बिलावल भुट्टो साहिबु ऐं बीबी साहिबा खणी हलिया ऐं उन जेकी लेगेसी खे वरी हाणे चेयरमैन बिलावल भुट्टो साहिबु खणी थो पियो हले ऐं इनशाला जेको आहे उन जे मक़सदनि खे जेको आहे हू पूरो। कायदे अवाम शहीद जुल्फ़कार अली भुट्टो साहब जी अॼु 95वीं सालगिरह अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाई पई वञे। पाकिस्तान पीपल्स पार्टी डिस्ट्रिक्ट लाड़कानी तरफ़ां गढ़ी खुदा बख्श भुट्टो में क़ुरान खानी करे हुनखे भेटा पेश शहीद कायदे अवाम जुल्फ़कार अली भुट्टो साहब खे भेटा पेश कई वई आहे। कायदे अवाम शहीद जुल्फ़कार अली भुट्टो साहब खे अॼु 95वीं सालगिरह ते असीं संदसि कयल ख़िदमतुनि खे सलाम पेश कयूं था। असांजे अॼु जेका हीअ शहीद जुल्फ़कार अली भुट्टो लाइ क़ुरान खानी कई मज़ार ते असांजे टोटल ज़िले जी क़यादत असांजे यूनिटनि जा वर्कर सभु जी आला क़ुरान खानी कई वई, उनजे रूह खे सवाबु पहुचाइण लाइ क़ुरान खानी थी ऐं उनजे लाइ जेका शहीद जे नाले ते मुफ़्त अखियुनि जी कैंप 3 ॾींहं लॻंदी आहे, उहा बि असांजे गढ़ी खुदा बख्श में लॻी वई आहे। ऐं शहीद जुल्फ़कार अली भुट्टो कंहिंखां विसरण वारो न आहे न विसरियो आहे, छो त शहीद ज़िंदा आहिनि ऐं जेको असांजे पाकिस्तान लाइ क़ुर्बानी ॾिनी आहे शहीद भुट्टे जे पार्टी ॾिनी आहे, शहीद जुल्फ़कार अली भुट्टो ॾिनी ऐं मुहतरमा बेनज़ीर भुट्टो ॾिनी आहे। ऐं वरी बि असांजी उमेदूं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु आहिनि त पाकिस्तान जमहूरियत खे बहाल कंदो ऐं बेरोज़गारी ख़तमु कंदो ऐं मुल्क जो वज़ीर आज़म थींदो। शहीद जुल्फ़कार अली भुट्टो असांजे पार्टी जो बुनियादु विधो पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं उन जूं शहीदनि जूं लाजवाब क़ुर्बानियूं आहिनि जेके अॼु बि उनखे असां हिते यादि था कयूं। ऐं जेको आहे उनखां पोइ शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी शख़्सियत उहा बि कंहिंखां लिकल न आहे। ऐं उनखां पोइ असांजो आसिफ़ अली ज़रदारी साहिबु ऐं असांजो हिन वक़्तु चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु आहे, जंहिंमां असांखे वधि में वधि उमेदु आहे त इनशा ताला पाकिस्तान जो वज़ीर आज़म थींदो ऐं असांजा जेको आहे सो ही मुश्किलातूं आसान थींदियूं ऐं ही मुल्क जो वाहिद हल जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे। इनशा ताला असांखे उमेदु आहे त असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु हिन मुल्क जो वज़ीर आज़म थींदो ऐं हिते जेको तकलीफ़ूं आहिनि अवाम जूं ख़तमु थींदियूं। भुट्टो साहिब जन जेके पाकिस्तान जे लाइ क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि उहे कंहिंखां बि गुझूं न आहिनि ऐं पाकिस्तान जो वाहिद लीडर आहे जंहिं जमहूरियत खे बहाल कयो, जिन हिन पाकिस्तान खे आइन ॾिनो ऐं हिन पाकिस्तान जे अवाम जे लाइ हिन अमर थी वियो ऐं हिन मुल्क जे लाइ क़ुर्बानी ॾिनी। उन हिन वॾी महा शख़्सियत खे असीं अॼु ख़ैराज तहसीन पेश कयूं था, जिन हिन मुल्क जे अवाम जे लाइ पंहिंजो पाण जेको आहे सो अमर थी विया ऐं हिन जेको आहे सो हिन मुल्क जे लाइ क़ुर्बानी ॾिनी। जी, असांजे शहीद जुल्फ़कार अली भुट्टो साहिब जेका शख़्सियत आहे उहा आलमी लेवल ते मक़बूल आहे ऐं जुल्फ़कार अली भुट्टो जेको आहे सो असांजे मुल्क पाकिस्तान लाइ एटॉमिक एनर्जी जो जेको एटॉमिक बम आहे उन में जेको आहे सो अहम पेशरफ़ करे ऐं उनखे जेको आहे सो एटॉमिक बम ऐं एटॉमिक एनर्जी लाइ अहल कयो पाकिस्तान लाइ। ऐं असांखे फ़ख़्रु आहे पंहिंजे क़ाइद शहीद जुल्फ़कार अली भुट्टो साहिब ते त हू उन पाकिस्तान में जनमु वरितो, हुन सिंध में जनमु वरितो, हुन गढ़ी खुदा बख्श भुट्टे में जनमु वरितो ऐं असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जी पूरी क़यादत अॼु गढ़ी खुदा बख्श भुट्टो में हुनजी 95 जेका आहे सालगिरह आहे उहा अक़ीदत ऐं एतिराम सां जेको आहे सो मल्हाईसीं। अॼु असां शहीद जुल्फ़कार अली बि जनमु ॾींहुं आहे
असां हिन जनम जी ख़ुशी मल्हायूं था। उन सां गॾु इहा बि दुआ कयूं था असांजो हिन पाकिस्तान जो वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी थींदो ऐं असां हिन क़यादत खे सुरुख सलाम पेश कयूं था ऐं इंशा अल्लाह ताला असां हिन गड़ी खुदा भुट्टो में वरी वज़ीर आज़म जे सां बिलावल जे सूरत में असां हाज़िरी भरींदासीं। हिते मौजूदु कारकुननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु हो त क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जहिड़ो लीडर पाकिस्तान में ॿीहर पैदा थियणु मुश्किल आहे। उन पाकिस्तान बिलख़ुसूस पाकिस्तान जे ग़रीब अवाम जे लाइ जेके क़ुर्बानियूं ॾिनियूं आख़िर उन्हनि जे लाइ विढ़ंदे विढ़ंदे फाईअ जे फंदे ते चढ़ी पंहिंजे जान जो नज़रानो पेश कयो। नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़, नवंदेरो।